नाज़रीन, दरिया ख़ान मरीम में महांगाई उरूज ते पहुची वई आहे। ग़रीब मिस्कीन माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ बि परेशान आहिनि। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख्श लाशारी जी हीअ रिपोर्ट। दरिया ख़ान मरी में महांगाई तमाम जोर चढ़ी वई आहे। मज़दूर तबको तमाम जेको आहे सो परेशान हाल आहे। अचो तो इन हवाले सां मज़दूर तबके ऐं ॿियनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। मज़दूर तबको जेको आहे ॾियाड़ी वारा तमामु घणो परेशान आहिनि। हाणे ई गवर्नमेंट सिंध ऐलान कयो त अटो 65 रुपया किलो थींदो। उन जे बावजूदि बि हितां जा दुकानदार 105 110 रुपया जे हिसाब सां अटो विधा हलाइनि। उन खां पोइ आम वाइपे जी शयूं जेके रोज़मर्रा इस्तेमालु थियनि पियूं उहे तमामु महांगियूं आहिनि। हिते लूटी स्टोर ते बि वञूं त उते बि लेननि में लॻणो थो पियो। उते सामान बि कोन थो मिले। कलाक ॿ कलाक बि वरी ख़ाली मोटी था अचूं। असां गवर्नमेंट खे चऊं था असांखे अटो सस्तो हुजे, खंडु सस्ती हुजे, गैस सस्तो हुजे। वही आहे अपील आहे असांखे। महांगो लॻो पियो आहे, भाॼी महांगी लॻी पई आहे, तेल आहे, गिहु आहे, हर शइ ते महांगी लॻी पई आहे। असां त बेज़ार थी विया आहियूं वठी हाणे अटो आहे हूअं हुयो 110 हींअर 115 करे छॾियो अथनि, 120 करे छॾियो अथनि। केॾी महिल चाढ़नि था, केॾी महिल लाहिनि था, 100 खां घटि थिए ई कोन। जी नाज़रीन, तव्हां हितां जे दरिया ख़ान मरी जे रहाकनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गवर्नमेंट जो जेको रेट आहे अटे जो 65 रुपया आहे ऐं हिते दरिया ख़ान मरी में 110 ऐं 120 रुपया किलो जे हिसाब सां मिले पियो थो। ऐं हिते महांगाई तमामु उरूज ते चढ़ियल आहे। का बि शइ जेका आहे गवर्नमेंट जे ऐलान जे मुताबिक़ कान थी पई थी मिले। कैमरामैन आक़ब लाशारी सां गॾु कादिर बख्श लाशारी SS न्यूज़ दरिया ख़ान मरी।